सैफ अहिड़ी कहिड़ी एमरजेंसी थी वई आहे जो तूं मूंखे हिते घुराए वरितो आहे? मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे ऐं तोखां मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो वठणो। मां सम्झां थी तूं मूं पंहिंजो फ़ैसिलो तोखे ॿुधाए छॾियो आहे। तूं एतिरो ज़ोर छो भरे रहियो आहीं? अर्शिला, तुंहिंजो फ़ैसिलो ॿाराणो आहे। तूं हिक ख़ौफ़ में वरतल आहीं। उन ख़ौफ़ मां निकिरी अच। पाण खे सुञाण, पंहिंजे प्यार खे सुञाण। छा जो ख़ौफ़ आहे सैफ? तूं सम्झी थो त मां हिन माशरे खां डिॼां थी या वरी पंहिंजे पीउ जी सख़्ती खां? बिल्कुलु बि न। ओके, अच्छा मूंखे तूं इहो ॿुधाए त रहीम साहब वारे केस जे मामले ते ऐं तुंहिंजे अम्मी जे रवैये तोखे मजबूर नाहे कयो त तूं रिज़र्व थी वञ। मां यकीन सां चवां थो त तो सभु पंहिंजे दिलि ते खणी इहो फ़ैसिलो कयो आहे। ईअं आहे या न? ईअं बिल्कुलु बि न आहे। ॾिस अर्शिला, ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। ईअं हर शइ दिलि ते नाहे खणबी। बुर्दबारी ऐं हौसलो, जुर्रत ऐं मज़बूती हिन समाज में रहण लाइ हिकु ज़रूरी हथियार आहे। तूं पाण में इन्हनि जबलतुनि खे जाॻे सम्झे थी? इहा तुंहिंजी थ्योरी आहे। अर्शी, तूं यकीन रख, इन्हनि मिड़नी गुणनि जी तो वटि शदीद कमी रही आहे। कमी? प्लीज़ सैफ, हरू-भरू जूं ॻाल्हियूं न कर। इहा हक़ीक़त आहे त तोखे इन कमीअ खे पूरो करण जे लाइ तोखे तुंहिंजे दिमाग़ जूं अखियूं ॿूटणियूं पवंदियूं ऐं दिलि जूं अखियूं खोलणियूं पवंदियूं, जेको तूं कॾहिं बि न करे सघंदी, पर तोखे करणो पवंदो। हिन धरती जे माण्हुनि जी कमज़ोर घड़ाई, गैर फितरी उंधाए खां घबराइजी दरवाज़नि पुठियां लिकी बीहंदी आहे। तोखे बि मूं उन्हनि जे विच में ॾिठो आहे। तूं उन वक़्तु लिकंदे हुए जॾहिं मां तुंहिंजे पोयां हूंदी हुयसि। अॼु तूं इन करे निर्वार थियो आहे छो जो तुंहिंजे पोयां कोई बि कोन्हे। पाण खे ज़हनी डुबरो थियण खां बचाए अर्शिला। बस खोड़ थियो। तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं हाणे मूंखे बोर थियूं कनि। मां इहो तस्लीम थो कयां त मुंहिंजो रूह कंहिं उञायल मुसाफ़िर जीअं तुंहिंजी सूंहं जी तासीर खे अखियुनि सां पीअंदो हुयो, पर उन वक़्तु मुंहिंजी ज़बान ते कंडा फुटी आया। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।